अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 4 जुलाई। टाइम थियो आहे 10:15। लाइट वञी चुकी आहे ऐं मां इसराण वञूं था हिन महिल ॿाहिरि। कल्ह मां इहा मिटी तक़रीबन विझी छॾी सभिनी कूंडनि में। सो अॼु हिननि खे पाणी ॾींदमि त वरी चेक कंदमि त कहिड़ी कहिड़ी कूंडीअ में मिटी जॻह खुटल आहे। जीअं ॾिसो हिननि में मां फ्रेश मिटी विझी छॾी आहे। ऐं असल में मुंहिंजो फ़ोन जो चार्जर जेको आहे फ़ोन चार्ज नथो थिए, मुंहिंजो ख़राबु थी वियो आहे। घर जे कंहिं बि चार्जर में मुंहिंजो फ़ोन चार्ज नथो थिए। सो मां वञा थी फ़ोन जो चार्जर वठण। इहो मुंहिंजे लाइ ॾाढो इम्पॉर्टेंट आहे हिन महिल। सो ऐं ॿाहिरि बि तव्हांखे कुझु ॾेखारियां थी प्लांट्स जी सूरत हाल। प्राण बि अचे थी, सो मां हलां थी पहिरीं थोरी रिकॉर्डिंग करे वठां ॿाहिरां जी। सो अॼु हिननि खे पाणी बि ॾियणो आहे। हिकु ॾींहुं छॾे मां हिननि खे पाणी ॾींदी आहियां। टियों ॾींहुं मां हिननि खे पाणी ॾिनो एॾो सारो जो हीअ मिटी ज़मीन वारी जेका आहे उहा अञा ताईं हेठां आली आहे। बाक़ी हिकिड़ी बैड न्यूज़ इहा आहे त मुंहिंजी हीअ निम जेका आहे न सुकी वई आहे। हाणे अलाह करे त इहा वापसि लॻी वञे। मुंहिंजी दुआ आहे। ॾाढो मूंखे अफ़सोस थो थिए ऐं पक आहे मूंखे लॻी वेंदी इंशाअल्लाह। पर फ़िलहालु जेके पन हुयसि उहे हिन जा मुरझाइजी विया। सो बाक़ी प्लांट्स माशाअल्लाह चमकनि था पिया। सो असां हलूं था हाणे। यकीनन कुझु न कुझु ॿियो बि वठंदासीं। को डबल रोटी अंडा हेड ख़तमु थी वई आहे, थोरी बची आहे, उअं ई ख़तमु थी वेंदी कम ॾींहंनि में, त उहा बि वठी छॾियूं। सो जनरेटर्स जो आवाज़ु इलाही आहे, हाणे बंदि थी कयां। असां अची विया आहियूं वापसि। राति जो इसराण कस्टर्ड ठाहियो ट्राइफल। इहा कुक पैड ते हिन ॾेई छॾी आहे रेसिपी। सो मुंहिंजी क्वांटिटी ॾिसो मां केतिरो खायां। मां मिठो एतिरो खाईंदी आहियां छो त मूंखे अलाउ न आहे, बुढ़ां बि नथी। ऐं जेको बंदि बिजलीअ जो टाइम हो उहो असां ॿाहिरि गुज़ारे आयासीं। ऐं हाणे लाइट अची वई आहे। जेका ख़रीदारी कईसीं, ब्रेड वरिती, अंडा वरिता। आदत थी वई आहे अंडा चवण जी, सो प्लीज़ माइंड न कजो। ऐं हे मां पंहिंजे चार्जर जी तार वरिती छो त मुंहिंजो फ़ोन चार्ज न पियो थिए। मूंखे परेशानी थी वई त अलाए फ़ोन ख़राबु थी वियो आहे शायदि, पर फ़ोन ख़राबु न आहे। ऐं प्लस सुराण हे छा हुया, दही फुल्कियूं सुराण वरितियूं आहिनि। हेॾो वॾो पैकेट मिलियो आहे हैड जो। हैड, हीअ किशमिश, बादाम, जीरो, पिस्ता, हे छा आहिनि, हाँ सुराण, हे भी किशमिश आहे। अच्छा, तो ये अजीब किशमिश थी लॻे। कयां त मां पाण ई हुया पंहिंजे हथ सां। ये बादाम जो ॿियो पैकेट ऐं हीअ जीरो आहे।
ऐं हीअ सुरह जीरी आहे जेका पहिरियों कढियमि केॾा भई। हा हीअ सुरह जीरी ऐं जीरो। असल में असां पिस्ता बादाम किशमिश हर महीने वठंदा आहियूं ग्रॉसरी में, हिन महीने विसरी वई। सो अॻियां अचण वारी आहे ईद, त इहे शयूं वठणु ज़रूरी हुयूं। इहो हुयो मेन शइ जेका मूंखे परेशान पई करे, जंहिंजे करे मां ॿाहिरि वियमि, उहा हीअ आहे। ऐं पोइ बाक़ी इहा ख़रीदारी। सो इहो सिलसिलो हलंदो आहे। असां पंहिंजो टाइम बचायोसीं, लाइट बंदी, घर में वेही उअं ई कुझु ख़ासि न करे सघूं हा, इन करे असां इहो कमु कयोसीं। हाणे हे 2 चमचा मिठे जा खाई, उन खां पोइ मां वेंदमि ॿाहिरिनि प्लांट्स खे पाणी ॾियण जे लाइ। ॿाहिरि पाणी ॾिनो ऐं उन सां गॾु सॼो वॉश कयो, हिन क्यारी खे बि, हिन वारी क्यारी खे बि, ऐं हुन सां गॾु कचिरो इलाही कढियमि कूड़नि मां, पर हाणे हिन महिल आलो आहे, इन लाइ नथी खणां, सुकंदो त पोइ खणंदमि। जिन खे धोइणु पॉसिबल हो हिननि खे धोतो अथमि। हिन पासे वारनि सभिनी प्लांट्स जी ईद थी वई आहे, छो त ज़मीन ते पिया आहिनि, त हिननि सभिनीनि खे वॉश करे वरितो आहे। हिते बि काफ़ी सारो कचिरो जमा कयो आहे, आलो आहे इन करे छॾे ॾिनो आहे, जमा करे छॾियो आहे हिकिड़े हंधि, सुकंदो त खणी छॾींदमि। सभु फ्रेश आहिनि। हिननि खे ॾिसी मुंहिंजो मूड बि फ्रेश आहे माशाल्लाह। सो हाणे हलां थी अंदरि, ॾिसां थी, कोशिशि कयां थी त अॼु कुझु सिलाई करे वठां। कल्ह जेको राजिया जो कटे रखियो वरारो, मिटी काफ़ी कुंडनि में विधी आहे, ऐं हेॾां वारनि खे अञा पाणी न ॾिनो आहे। हिननि खे न पाणी ॾिनो आहे, न का हिननि जी ख़ासि का सफ़ाई कई आहे। कॾहिं कॾहिं मां हिननि जी हल्की पननि जी बि डस्टिंग करे छॾींदी आहियां। सो हलूं था अंदरि। इलाही ख़ुशि थी थियां, हिकु थियण वारो आहे। मां हे राजिया जो शरारो सिबियो माशाल्लाह, हे पीसिस हिन ते ॾाढा सुहिणा फिट थी विया आहिनि। हे रओ जेको आहे, अच्छा रओ बि मां रेडी करे छॾियो आहे, शरारो ऐं रओ। ऐं हे काफ़ी 2-3 महीना पहिरियों मां रेड ऐं हे ब्लू पीस गॾु ॾियारीअ जो वठी आई हुअमि। त रेड वारो जेको नेट हो, उहो मां हुनखे पोइ ईद ते रओ ठाहे ॾिनो ॿिन्ही ॼणनि खे, हादी ऐं राजिया खे। हिन जो सिर्फ़ु राजिया जो ठाहियो अथमि, छो त हिन सां मैच थो करे। ऐं हे थोरो डार्क आहे भले, पर कोई मसइलो न आहे। हिन ते जेका एम्ब्रॉयड्री आहे ऐं हिन जी जेका एम्ब्रॉयड्री आहे डार्क कलर जी, उहा मैच थी थिए। ऐं ॿी ॻाल्हि त डिज़ाइनर कपिड़ा ईअं ई हूंदा आहिनि, जंहिंखे वणेव जंहिंसां मैच कयो। सो मां हिन जी बाक़ी शर्ट अञा रहियल आहे। पोइ हाणे सम्झ में नथो अचे मूंखे त सेम कपिड़े मां ठाहियां। सेम कपिड़ो बि आहे, हे पैचिस बि आहिनि अञा इलाही सारा मां वटि, ऐं हीअ सेम कपिड़ो बि आहे, ऐं हिकु ॿियो बि आहे। न बसि उहो ॿियो मां रखी ॾिठो, कंट्रास्ट सुठो न पियो लॻे, त हीअ अञा आहे कपिड़ो, त हिन जी मां सेम कपिड़े जी शर्ट ठाहे छॾींदीमांसि। सो कीअं थो लॻे ज़रूरु ॿुधाइजो। शर्ट अञा जॾहिं सिबंदमि, हाणे हिकु थियण वारो आहे, विझंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, लंच जी तयारी कंदासीं, उनखां पोइ अलाए छा छा थींदो। पर मां ॾाढी ख़ुशि आहियां माशाल्लाह। हीअ ड्रेस सिबी इनकम्पलीट आहे, कंप्लीट थी वेंदो इंशाल्लाह। ऐं हे जेके पैनल्स आहिनि, हिननि खे बि थोरो स्टाइल सां सेट करण जी कोशिशि कंदमि हिननि जे मथां, त इहे सुहिणो लॻे। सो आई एम सो हैप्पी। पई नमाज़ पढ़ण जे लाइ, त ॾिठमि त सुराण जो हिते सामान फैलियल आहे, त मां चयमि इहो बि तव्हांखे ॾेखारे छॾियां। त हीअ हिते एम्ब्रॉयड्री पई करे वेठी, ज़ाहिर मोकल जो ॾींहुं आहे। हे बॉक्स अथसि, हे पिन कुशन कंहिं ज़माने में मां ठाहियो हो, हुन मां आइसक्रीम जे कप मां। इहो बि कप केक वारो, हे बॉक्स बि कप केक वारो, ऐं हे एम्ब्रॉयड्री पई करे, त हे एतिरो भरी चुकी आहे। यानी आउटलाइन जो बॉर्डर जेको आहे, या बॉर्डर जी आउटलाइन जेको बि उहो करे रही आहे। सो हाणे वेंदासीं नमाज़ पढ़णु। 2:15 थिया आहिनि ऐं लंच ठहे थो मुंहिंजो। अॼु मां मंझंदि जो चांवर पचाया आहिनि, छो त मां राति जो पचाईंदमि निहारी। कल्ह जेका ग्वार पचाई उहा बि पई आहे, ग्वार ऐं पटाटा कबाब तरिया अथमि। मां सुराण आहियूं मानीअ में, ऐं असांजा चांवर पचनि था, त इहो असांजो लंच आहे। टाइम थियो 6:45 ऐं राति जे लाइ ॿोड़ चाढ़े आई आहियां, ऐं सोचूं था हाणे हिन व्लॉग खे वाइंड अप कयां। ऐं सॼे ॾींहं में छा बि कयूं उहो तव्हां सां मां शेयर कयो। ॿाहिरि वियासीं, सिलाई कयूं माशाल्लाह सां, ऐं जेको बि वियो वापिरो ॾींहं में उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। सो मां इलाही सुठो फील करे रही आहियां। ऐं पोयां तव्हांखे तार नज़र ईंदी हूंदी मुंहिंजे फ़ोन जी चार्जर जी, त तार पुराणी थी वई, एॾनि ॾींहंनि खां मसइलो पियो थिए, फ़ोन चार्ज न पियो थिए पूरी तरह। ऐं सुराण जे फ़ोन जो चार्जर खणी हुन में चार्ज कयमि त थी वियो। पोइ सम्झी वियासीं त तार ख़राबु थी विया। सो उहा तार वठणु वियासीं, ऐं पोइ ॿियो बि घणो कुझु वठी आयासीं। ईअं ई थींदो आहे हमेशह। ऐं बाक़ी जेको आहे उहो ई ॻाल्हि त कचहरी कंदमि त वरी उहा अणखुट कचहरी हूंदी। बसि ॻाल्हाइणु शुरू कयां त पोइ
माठि करणु मुश्किल थी वेंदो आहे। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो सुठो ॾींहुं गुज़रियो, ॾाढो पॉज़िटिव, ॾाढो कंस्ट्रक्टिव ऐं प्रोडक्टिव ॾींहुं गुज़रियो। ऐं जंहिं ॾींहुं बि कुझु कमु थी वञे चङी तरह सां त उहो ॾींहुं ज़बरदस्त हूंदो आहे। सो तव्हां सां जेको बि हुयो हाल अहिवाल उहो सॼे ॾींहं जो शेयर कयो अथमि। राजे जो ड्रेस कंप्लीट कोन कयो आहे, शर्ट इनशाला इरादो इहो आहे सुभाणे सिबंदमि, पर सुभाणे वरी मूंखे वञिणो आहे ॿाहिरि, कुझु ज़रूरी कम आहिनि जेके करणा था पइजी वञनि, उन्हनि जी ख़ातिर वञिणो थो पए। त ॾिसंदमि केतिरी देरि थी लॻे ॿाहिरि। ऐं सुराण जी वरी वैक्सीन जो टाइम बि थी वियो आहे, सेकेंड डोज़ जो, त परीहं उन सां वेंदमि इनशाला। सो बसि डिघी हिकिड़ी लिस्ट आहे कमनि जी जेका हलंदी रहंदी, त उहा थींदी रहंदी, जेको बि तव्हां सां शेयर थींदो रहंदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं कुझु कोई टॉपिक नथी छेड़ियां ॻाल्हाइण जे लाइ, छो त मां कोई बि टॉपिक कढंदमि त पोइ हुन ते वरी ॻाल्हि इलाही वधी वेंदी। सो डिज़ाइनर ड्रेसिस तव्हां मुंहिंजा ॾिसी रहिया हो जेके मां ॿारनि जा बि ठाहियां थी पई, त मूंखे ॾाढो मज़ो थो अचे ईअं क्रिएट करण में। काई बि शइ, इहो ब्लू कपिड़ो जेको पियल हो घर में, ऐं नेट मां वठी आई हुयमि इन कपिड़े जे लाइ, त हिन जो मां रओ ठाहींदमि। लेसिस ज़िंदाबाद, ॾाढी सस्तियूं ऐं सुठियूं मिली थियूं वञनि। ॿार ॿ दफ़ा बि हिकु ॿ दफ़ा पाए कपिड़ा वरी ॿिए कंहिंजे कमु अची वेंदा, तॾहिं बि ठीकु आहे, कोई मसइलो ई न आहे। ऐं पाण सिबण जो इहो फ़ाइदो आहे त असांखे घटि में घटि इहो नथो थिए त हे मां सिलाई जा एॾा पैसा भरिया, त उहो पंहिंजे हथ में आहे, सुबुह शाम टुकड़ो टुकड़ो करे कपिड़ा सिबजी था वञनि। सो तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं उनखां सवाइ पपेट शो जे लाइ कुझु मशवरा ॿिया बि मिलिया आहिनि, कुझु गुल बलोच ॾिना आहिनि, कुझु ॿियनि बि ॾिना आहिनि, कुझु मुंहिंजे पंहिंजे बि ज़हन में हुयो, त इन सिलसिले खे इलाही सारो वधाए सघिजे थो। इनशाला कोशिशि कंदमि पूरी। ऐं फ़िलहालु टाइम न आहे, इन्हनि ॿारनि जा कपिड़ा सिबंदमि, पोइ कुझु मूंखे घर लाइ ॿियूं बि शयूं ठाहिणियूं आहिनि, वरी अॻियां ईद थी अचे त नवां कैरेक्टर्स त पपेट्स जा मां फ़िलहालु कोन ठाहे सघंदमि, पर कोशिशि कंदमि फ्यूचर में इनशाला त मां कुझु ॿिया कैरेक्टर्स बि ठाहियां ऐं कुझु सुठियूं वीडियोज़ क्रिएट कयां जंहिंमें नसीहत हुजे, कुझु सिखण लाइ बि हुजे, ऐं थोरो घणो फ़न बि ज़रूरु हुजे, छो त ॿार इंजॉय कंदा। ऐं इन तफ़री में ॿारनि खे कुझु सेखारिजे त उहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी ऐं उहो सिखण ते तयारु बि थी वेंदा। ठीकु आहे न। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। हाणे मोकिलायूं था पिया। ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारी दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह तव्हांखे सलामत रखे। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।